असांजी पॉलिसी सिर्फ़ ऐं सिर्फ़ पाकिस्तान आहे, रियासत आहे त सियासत आहे, रियासत न आहे त कुछ भी न आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जूं पेशावर जे दौरे दौरान खैबर पख्तूनख्वा जे सियासी अॻवाननि सां ॻाल्हियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो त इंसान ख़ता जो घर आहे, ग़लतियूं सभु कंदा आहिनि, पर उन्हनि ग़लतियुनि खे न वञनि, ग़लतियुनि मां सबक़ न सिखण उन्हनि खां बि वॾी ग़लती आहे। ॿाहिरि मुल्कनि खां कूड़ो बयानियो मख़सूस एजेंडा जे ज़रिए फैलायो वेंदो आहे। छा फ़साद फी अर्ज़ अलाह ताला वटि वॾो गुनाह नाहे? मुतहद थी करे हलंदासीं त सूरत जल्द बहितर थींदी। अफ़गानिस्तान असांजो पाड़ेसी बिरादर इस्लामी मुल्क आहे, पर इख़्तिलाफ़ सिर्फ़ अफ़गानिस्तान में ख़ारजी फितने जी मौजूदगीअ ते आहे। ख़ारजी फितने वारो हल थियण ताईं इख़्तिलाफ़ रहंदा। वज़ीर आज़म जी सदारत हेठि तवानाई बाबति काबीना कमेटी इजलास ख़ुसूसी ऐं सनअती ज़ोन्स सनअती स्टेटस लाइ हिक जहिड़ी ट्रेफ जी मंज़ूरी। वज़ीर आज़म चयो त सनअतनि खे हिक जहिड़ी ट्रेफ ते बिजली जी फ़राहमी सां मुल्क जी सनअती तरक़ी जी रफ़्तार में इज़ाफ़ो थींदो। बांग्लादेश जी हथियारबंद फ़ौज जे प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर जो वफ़द सां गॾु पाकिस्तान जो दौरो। ISPR मूजिबि बांग्लादेश जे लेफ्टिनेंट जनरल SM कमरुल हसन चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिल शमशाद मिर्ज़ा सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं ॿितरफ़ा दिफ़ाई ताउन वधाइण वारे इम्कान ते ॻाल्हि ॿोल कई वई। हिन इजलास में हंगामो हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर आमू साम्हूं एहसन इक़बाल जी तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर जो एहतजाज नारेबाज़ी कई वई। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल सेनेट जे इजलास में ॻाल्हाईंदे चयो त बानी PTI चवंदो हो त रसीद ॾेखारियो, पर पंहिंजूं रसीदूं जाली निकितियूं, जंहिं 190 मिलियन पाउंड क़ौमी ख़ज़ाने में अचण न ॾिना। अल कादिर यूनिवर्सिटी जे पुठियां न लिको, रसीदूं ॾेखारियो, अव्हां खे कुझु न चयो वेंदो, धाड़ो हणण ते सज़ा मिलंदी, माफ़ न कयो वेंदो। एहसन इक़बाल जी तक़रीर दौरान PTI मेंबरनि जो वॉकआउट। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मनसूबनि ज़रिए मुआशी इनकलाब आणे सघूं था। सिंध हुकूमत मुल्क जी मैशत खे मज़बूत करण लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जी सूरत में हिकु कामयाब मुआशी फार्मूलो ॾिनो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत मनसूबनि बाबति इजलास खे ख़िताब। बिलावल भुट्टो चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 1993 में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो वियन ॾिनो, जंहिंजा नतीजा सभिनी जे साम्हूं आहिनि। इजलास में वॾो वज़ीर मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शहीदुल इनाम मेमण, नासिर शाह, कासिम नवीद, चीफ सेक्रेटरी ऐं लाॻापियल अमलदारनि जी शिरकत। पीपल्स पार्टी जे चेयरमैन AK ब्रीसिंग में ॿुधायो वियो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत ज़राअत जे मनसूबनि सां चांवरनि, पटाटनि, केलनि, नारंगियुनि, अंबनि, ज़ैतूननि, खजूर ऐं ॿियनि फसलनि जे पैदावार में रिकॉर्ड इज़ाफ़ो थींदो। वफ़ाक़ पारां सिंध में रस्तनि जी तामीर लाइ 4 सैकड़ो रक़म रखण ते वॾे वज़ीर जो सख़्तु एहतजाज। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ख़त सिंध जे रस्तनि लाइ 4 सैकड़ो रक़म रखण ते ॻणती जो इज़हार। सखर खां हैदराबाद मोटरवे तामीर करण जो मुतालबो। मुराद अली शाह शहबाज शरीफ़ खे लिखियल ख़त में चयो आहे त NHA पंजाब जे मनसूबनि लाइ 33 सैकड़ो, KP लाइ 17 सैकड़ो, बलूचिस्तान लाइ 23 सैकड़ो रक़म रखी आहे। सिंध लाइ रुगो 4 सैकड़ो रक़म रखी आहे, जेका ज़्यादती आहे। हैदराबाद सखर मोटरवे खे सालियानी तरक़ियाती मनसूबनि में शामिल कयो वञे। हैदराबाद सखर मोटरवे जी तामीर लाइ बिना कंहिं देर जे बजट रखी जल्द कमु शुरू कयो वञे। नव मे ते माण्हू कोर कमांडर हाउस कीअं पहुता? माण्हुनि जो कोर कमांडर हाउस पहुचण सिक्योरिटी जी नाकामी आहे। छा 9 मे वारे वाक़े में कंहिं फ़ौजी ऑफिसर जो मिलिट्री ट्रायल थियो? सुप्रीम कोर्ट जे जस्टिस हसन अज़हर रिज़वी जा सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। वकील ख्वाजा आरिफ़ चयो त 9 मे वारे वाक़े में कंहिं फ़ौजी ऑफिसर जो ट्रायल नाहे थियो। जस्टिस हसन अज़हर चयो त साज़िश कंहिं कई, को मास्टर माइंड त हूंदो। वकील ख्वाजा आरिफ़ चयो त साज़िश कंदड़ मास्टर माइंड जो केस बि फौजी अदालत में हलंदो, सिविलियन जो ट्रायल ओचितो न थी रहियो आहे। 1967 खां कानून मौजूदु आहे। जस्टिस हसन अज़हर रिज़वी चयो त FB अली केस मार्शल लॉ जे दौर जो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन वक़्तु सिविल मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर हो।
ज़ुल्फ़िकार भुट्टो खे हटाइण लाइ बि अली केस ठहियो हो। माशाअल्लाह लाइ आइन ठहण जो बाद ख़त्म थी वियो। वफ़ाक़ी काबीना नार्को टैक्स डिवीज़न के घरो डिवीज़न ऐं सिविल एविएशन खे दफ़ा वारी डिवीज़न में शामिल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि थियल काबीना इजलास में पब्लिक प्रोक्योरमेंट जे रूल्स में नए शिक शामिल करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। नेशनल कमीशन मिनारिटीज़ एक्ट बि मंज़ूर कयो वियो। IMF जे शर्तनि सबबि कमनि जो इमदादी अघु मुक़ररु नथा करे सघूं। कमनि जे अघु बाबति हितमी फ़ैसिले लाइ समरी वॾे वज़ीर खे मोकिली वेंदी। वज़ारत खाते सिंध हाई कोर्ट खे लिखत में आगाही ॾेई छॾी। अदालत जी दरख़्वास्त गुज़ारनि खे 6 हफ़्तनि में एतिराज़ दाख़िल करण जी हिदायत। ज़राअत खाते अदालत खे ॿुधायो त 4 डिसंबर ते थियल सिंध काबीना जे इजलास में कमनि जे अघु वारो मामिलो ॻोल्हे ठाहियो। IMF जे शर्तनि जी रोशनी में अघु मुक़ररु करण लाइ वफ़ाक़ ऐं ॿियनि सूबनि सां राबितो कयो वियो हो। काबीना जे सब कमेटी फ़ैसिलो कयो आहे त कमनि जे अघु वारो मामिलो वॾे वज़ीर ॾाढो रखियो वेंदो, जेको फ़ैसिलो कयो वेंदो। नंढी उमिरि वारनि ॿारनि खे गाॾियूं ॾेई वालिदैन पंहिंजे बचनि सां दुश्मनी करे रहिया आहिनि। शाहरान खे महफ़ूज़ बणाइण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। कराची में तक़रीर खे ख़िताब कंदे सीनियर सूबाई वज़ीर शहजील नाम मेमन चयो त अवाम खे ट्रैफ़िक बाबति आगाही ॾियण जी ज़रूरत आहे। माण्हू तकड़ जे करे पंहिंजी ज़िंदगी ख़राब कंदा आहिनि ऐं ॿियनि लाइ परेशानी जो सबबु बणजंदा आहिनि। ट्रैफ़िक कानून जी ॼाण न रखंदड़नि खे गाॾी हलाइण जी इजाज़त न ॾियणु घुरिजे। टी चौक ते एहतिजाज वारनि केसिस में बुशरा बीबी जी अबूरी ज़मानत मंज़ूर। इस्लामाबाद जी दहशतगर्दी तौर अदालत केसिस में बुशरा बीबी जी 7 फरवरी ताईं ज़मानत मंज़ूर कई। अदालत मार्क्सनात हर हंधि VIP प्रोटोकॉल नथो मिली सघे। बुशरा बीबी अदालत में जज खे मुखातिब थींदे चयो त असां जेको कुझु थियो आहे जंहिं बाद कानून तां एतमाद खजी वियो आहे। ट्रायल दौरान जजिस खे बीमार थींदे ॾिठो आहे। जज चयो त ईअं नाहे, अञा इंसाफ़ जो निज़ाम कमु करे रहियो आहे। PTI बानी बुशरा बीबी खिलाफ तोशाखाना केस 2 जी ॿुधणी 16 जनवरी ताईं मुलतवी। अडियाला जेल में तोशाखाना केस 2 जी ॿुधणी थी। स्पेशल जज सेंट्रल शाह रुख अजमंद केस जी ॿुधणी कई। PTI बानी खे पेश कयो वियो। बुशरा बीबी बि अडियाला जेल पहुती। शाहिद मोहम्मद अहमद खां आॾी पुछा मुकमल। ॿुधणी दौरान ॿिनि शाहिदनि केसर ऐं उमर सिद्दीक़ जा बि बयान रिकॉर्ड कया विया। FIA पारां बि केस जी जांच लाइ 3 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई। MPA फरक शाह सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ऐवान ने NKM जे ताहा अहमद खे पब्लिक अकाउंट्स कमेटी में शामिल करण जी मंज़ूरी ॾिनी वई। लाड़कानी भरिसां मुज़ामत थे हथियार बंदि नथा नौजवान गोलियूं हणी क़तल। मलगाणी चौक वटि जवाबदार अब्दुर्रज़ाक बिरोही खां 50,000 रक़म मोबाइल फोन फुर कई। मुज़ामत ते खेस गोलियूं हणी ज़ख़्मी करे फरार थी विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान खे खणा अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हुन ज़ख़्मनि जी सट नसंदे दम ॾेई छॾियो। सिंधु दरिया मां नवां केनाल कढण ॿियनि सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ मीरपुर ख़ास में STP जे इज़्तियादी रैली। STP कारकुननि स्टेशन चौक खां बल्दिया मार्केट ताईं रैली कढी। डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदे चयो त सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जी जियापे जो वाहिद वसीलो सिंधु दरिया आहे। हुकुमरान सिंधु दरिया जो रुख रेगिस्तान तरफ़ मोड़णु चाहिनि था। सिंधु दरिया मां नवां केनाल कढण ख़िलाफ़ 24 फरवरी ते हैदराबाद में जलसो करण बाद लाहौर इस्लामाबाद में बि एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। खोरवा भरिसां नौजवान नारी मुबीना तौर फाओ खाई ख़ुदकशी करे छॾी।
दुबी रेगुलेटर वारे इलाइक़े में नौजवान नारी ज़ायदा धी मोहम्मद रहीम मला घर अंदर फाओ खाई पंहिंजी हयाती जो अंत आंदो। मुबैना आपघाती वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। गंबट वेझो 6 ॾींहं अॻु गुम थी वियल ॻोठाणे जे अगवा जी तस्दीक। धाड़ियलनि मुखवी अरशद अली खे वारसनि सां फोन ते ॻाल्हाइण बाद संदसि आज़ादी लाइ 10 लख भुंग घुरे वरितो। वारसनि जो चवणु आहे त मुखवी जी कंदकोट जी लोकेशन अची रही आहे, खेसि बाज़ियाब करायो वञे। दादू जे गरीबाबाद पाड़े में 14 साला निगरी खे अगवा करे निकाह करण जो इंकशाफ। नारी आतिफा सोलंकी के मुबैना तौर अगवा करे ज़ोरी निकाह करण जो केस दाख़िल। भाउ जी फरियाद ते अकबर मुगल, रेहाना रशीद शीदू, अब्दुल रज़ाक गौसुद्दीन ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार अकबर मुगल संग घुरियो हो। इनकार करण ते घर मथां हमिलो करे न्याणी खे अगवा कयो वियो आहे। केस बाज़ियाब करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।